प्यारा ॿारो, बाजी गुलबनू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। हसन टेलर हिकु चीनी वांगर। जॾहिं हू 5 सालनि जो हो त हसन टेलर खे ख़बर हुई त जॾहिं हू वॾो थींदो त खेसि छा करणो आहे। जॾहिं मां वॾो थी वेंदसि त मां हिकु मिशनरी थींदसि ऐं मां चीन वेंदसि। जॾहिं हू 21 सालनि जो थियो तॾहिं हुन चीन जो सफ़र शुरू कयो। उते जी ॿोली सिखण लॻो ऐं केतिरनि ई माण्हुनि खे यसू जे बारे में ॿुधायो। पर जेको कमु बहितरीन हूंदो आहे, इहो कमु अक्सर तमामु ॾुखियो हूंदो आहे। तूं हिते छा करी रहियो आहीं? हितां निकिरी वञ। असां गैर मुल्की शैतान ऐं उन्हनि जे साथियुनि खे क़त्ल करे छॾींदासीं। न, असां उन खे वॾे हाकिम वटि वठी वेंदासीं। ज़ालिम फौजियुनि मिशनरियुनि खे तमामु घणो मारियो ऐं हसन खे एतिरो मारियो जो हू तक़रीबन मरी वियो। हर शइ खां तमामु घणो ॾुख मिली रहियो हो, पर संदसि बर्दाश्त अञा बि क़ाइमु हुई। बर्दाश्त मुंहिंजा दोस्तो, उन सां असांखे पंहिंजी डायरी में कुझु लिखण लाइ मिली रहियो आहे। हुन अञा बि यसू सां मोहबत कंदा रहिया, छो त यसू बि हर इंसान जे गुनाहनि लाइ सलीब ते पंहिंजी जान ॾिनी त तमामु घणो ॾुख बर्दाश्त कयो। हसन उन जे बारे में सोचियो ऐं यसू सां वधीक मोहबत करण लॻो। उन्हनि ॻाल्हियुनि सां खेसि वधीक हिम्मत मिली रही हुई। जॾहिं उन्हनि खे अदालत में वठी वञी रहिया हुआ, वॾे ऑफिसर उन्हनि जी सभिनी ॻाल्हियुनि खे ॿुधो। असां टंग्स चाओ में माण्हुनि खे यसू जे बारे में ॿुधाइण चाहियूं था, नजात ॾींदड़ जे बारे में। हू हर हिकु सां मोहबत करे थो। ही बाइबल में लिखियलु आहे। असां तव्हांखे ही किताब तोहफ़े में ॾींदासीं। वॾे ऑफिसर खे हुन जी ॻाल्हि पसंदि आई। उन्हनि खे मारण बदिरां हुन खेनि चाह ॾिनी। उन्हनि खे जेल मोकिलण बदिरां हुन खेसि यसू जे बारे में तालीम ॾियण जी इजाज़त ॾेई छॾी। यसू सभु कुझु करण जी ताक़त रखे थो। हसन हुन जो हुन ॻाल्हि लाइ शुक्र अदा कयो, पर हुन खां पोइ हू थकिजी पंहिंजे घर वापसि हलियो वियो। हुन जो चीनी दोस्त हुनखे ॾिसी रहियो हो त हू कीअं चांवर ऐं बदक जा अंडा खाइण लाइ कीअं चीनी माण्हू वांगुरु चॉपस्टिक इस्तेमाल करे रहियो हो। टेलर साहब, तव्हां बिल्कुलु ईअं कंदा आहियो जीअं असीं कंदा आहियूं, ऐं तव्हां बिल्कुलु ईअं ॻाल्हाईंदा आहियो जीअं असीं ॻाल्हाईंदा आहियूं। पर तव्हां असां जहिड़ा कपिड़ा छो न पाईंदो? छो न? ही हिकु सुठो सवाल आहे। छा मूंखे पाइण घुर्जनि? माण्हू वधीक ध्यान सां तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदा जॾहिं तव्हां ईअं कंदा। जॾहिं यसू ज़मीन ते आयो त हू असां वांगुरु इंसान बणिजी आयो, बिल्कुलु असां जहिड़ो। हू मुकमल असां जहिड़ो बणिजी वियो। ऐं मां चीनी थियण चाहियां थो। छा तूं मुंहिंजी मदद कंदे ही करण में? यसू सां मोहबत जे करे हसन पंहिंजो इंग्लैंड वारो लिबास बदिलाए चीनी लिबास पाए वरितो। कारे ऐं डिघे लिबास में हू सुठो लॻी रहियो हो। हाणे तव्हां बिल्कुलु चीनी लॻी रहिया आहियो। तसंग मंग ॿेड़ ते हसन टेलर बाइबल जी तालीम ॾींदो हो ऐं बीमारनि जो ख्यालु रखंदो हो, पर ओचितो हुते कुझु मसला पैदा थी विया। छा तूं इहो ॿुधो? उन भले माण्हू टेलर खे बेट में बेट छॾणो पवंदो। असांजे डॉक्टर खे हसद थी रही आहे, छो त हू वधीक मरीज़ ॾिसे थो ऐं उन्हनि खां वधीक बहितर दुआऊं ॾे थो। पंहिंजे डॉक्टरनि वॾे ऑफिसर जे साम्हूं हुन जे बारे में ग़लति ॻाल्हियूं कयूं आहिनि। ऐं पोइ मां तव्हांखे ईंदड़ ड्रामे में ॿुधाईंदसि त छा थियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।